तरसन प्या मुंहिंजा नेण अञा तोला तरसन प्या। नंगर पार्कर जो सावक सूंह ऐं सुरनि जे हवाले सां मशहूरु ॻोठु कास्बो ताज़नि बरसातुनि खां पोइ सियाहनि जी आमद जो मर्कज़ बणियलु आहे, जिते सिंध जी कुंड कड़िछ खां सियाह अची फितरती सूंह मां लुत्फ़ माणे रहिया आहिनि। कास्बे जे रामा पीर मंदर में हिकु पासे मोरनि जा टहूका ऐं कबूतरनि जूं उॾारूं आहिनि त ॿिए पासे नंगर पार्कर जे नाले वारे रागी यूसुफ फ़क़ीर जे आलापन जी गूंज आहे। यूसुफ फ़क़ीर जेको नाबीन हुअण बावजूदि लोक तोड़े क्लासिकी मौसीक़ी बहितरीन नमूने ॻाए थो ऐं हज़ारे सियाहनि खे रिझाए थो। सियाहनि ऐं मक़ामी सञावंदनि जो चवणु आहे त यूसुफ फ़क़ीर जे आलापन में मोरनि जा टहूका आहिनि। यूसुफ फ़क़ीर पूरी सिंध खे हितां वेही राग ज़रिए अमुन, प्यार, प्रीत, रवादारी ऐं सूफ़ीज़म जो पैगाम ॾेई रहियो आहे। यूसुफ जॾहिं ॻाए थो तॾहिं कास्बे जा मोर मिड़ी अची गॾु थियनि था ऐं रक़्स कनि था ऐं यूसुफ जी आवाज़ मां थर जी वारीअ ते वुठे खां पोइ जेका महक उथंदी आहे अहिड़ी महक महसूसु थिए थी। ऐं यूसुफ हितां कास्बो जेको सिंध धरती जो हिकिड़े छेड़े वारो ॻोठु आहे, उतां वेही पूरी सिंध खे, पूरे आलम खे अमन, रवादारी, प्यार, पंजाब जो पैगाम ॾिए थो हिन मौसीक़ी ज़रिए। मौसीक़ी जेका इंसान जी दिलनि खे सैराब करे थी ऐं इंसान जी दिलनि खे आबाद करे थी ऐं मौसीक़ी जो पैगाम हिकु अहिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो आफ़ाक़ी अहिड़ो पैगाम आहे जंहिंसां इंसानियत जो अहसासु थिए थो ऐं असांजी सिंध जो जेको ख़मीर सूफ़ीज़म आहे, जेको असांजो प्यार आहे, जेको पंजाब आहे, जेका रवादारी आहे, उनजो पैगाम जॾहिं यूसुफ हितां वेही ॾिए थो त सॼी सिंध उनखे ॿुधे थी ऐं उनखे लबेक चवे थी ऐं उन ते सिंध सॼी ख़ुशि थिए थी। वॾी ॻाल्हि इहा त आहे त यूसुफ फ़क़ीर जेको अखियुनि खां नाबीन हुअण जे बावजूदि 40 साल खां वधीक अरसो थी वियो आहे फ़न खे ॾिए थो। 40 साल खां वठी फ़न सां लॻे पियो, अखियुनि खां नाबीन हुअण जे बावजूदि हू जीअं जेका क्लासिकल शाइरी यूसुफ रुगो फोक नथो ॻाए, रुगो फोक शाइरी नथो ॻाए, पर क्लासिकल शाइरी बि ॻाए थो, जदीद सिंधी शाइरी बि ॻाए थो। उनखे जीअं यूसुफ सिर्फ़ु उहो यादि करे पंहिंजी दिलि जे यादाश्त जे बुनियाद ते जीअं उहो गीत ॻाए थो, तॾहिं घणा जेके सुठा रागी जेको दंग रहिजी था वञनि थी कीअं वेही ॻाए थो, जेको पढ़ियल अखियुनि खां ई नाबीन आहे, ॾिसी बि कोन थो सघे, पर सिर्फ़ु ॿुधी ऐं यादि करे पोइ ॻाए थो। सो यूसुफ असांजो असासो आहे ऐं असांखे यूसुफ ते जीअं कारूंजर ते असांखे नंगर पार्कर वारनि खे नाज़ आहे, ईअं असांखे यूसुफ ते सदा नाज़ आहे।
आख़िरी छेड़ो सिंध जो खणी चइजे। परियां खां हिकिड़ी सिंध आहे मुनी सिंध जेका गुजरात सूबो हिंदुस्तान जो, उन में बि इलाही सॼा सिंधी रहंदा आहिनि। ऐं हीअ उन सां लॻंदड़ ही जेको इलाइक़ो आहे उते कासबो, उते असां वेठा आहियूं। ऐं हिते हिन मंदर में असां नवाबशाह खां आया आहियूं, पर जॾहिं बि ईंदा आहियूं त यूसुफ फ़क़ीर जी हिन महफ़िल में ज़रूरु शरीक थींदा आहियूं ऐं सुकून मिलंदो आहे। छो इन करे सुकून मिलंदो आहे त यूसुफ ऐं सॼो थर ही लतीफ़ जा सुरमा आहिनि। लतीफ़ असांजो रहबर ऐं रहनुमा आहे, इन करे लतीफ़ जा सुरमनि वटि असां ईंदा आहियूं। ऐं उन लतीफ़ खे जंहिं अंदाज़ में यूसुफ फ़क़ीर ॻाईंदो आहे, अहिड़ो मुंहिंजे ख़्याल में को बि उत्तर सिंध में अहिड़ो ग्रागी कोन्हे। दर्द बंदी जो देस वसी पियो, बूंद बिरह जी बहार लॻी। ख़ासि करे जॾहिं बरसाति जी मौसम थींदी आहे, छो हींअर थर सॼो वसियलु आहे। असां सॼी सिंध हिते ईंदा आहियूं घुमणु, सॼे मुल्क में घुमंदा आहियूं, पर हींअर थर जेको आहे सो स्विट्ज़रलैंड आहे। हक़ीक़त में दोस्तनि खे चवंदुसि त स्विट्ज़रलैंड आहे। ऐं उन जी सूंहं जेका आहे यूसुफ फ़क़ीर आहे, जेको राग ऐं आलाप जे ज़रिए पैगाम ॾींदो आहे मोहबत ऐं अमन जो। सो जस लाणे असां सदाईं ॿुधंदा अचूं इनखे। सालनि खां हिते कासबे में हाज़िरी भरींदा आहियूं। हींअर त इलाही सॼो कासबे मंदर खे ठाहे छॾियो आहे हिननि, न त तॾहिं निम हेठां वेठो ॻाईंदो हुओ यूसुफ, तॾहिं खां असां यूसुफ खे ॿुधंदा आहियूं। असांजी इहो राग सां जेको तालुकार आहे, इहो असांजो पेशो आहे। असांजो राग घरू राग आहे। अबे खां वठी पीउ खां वठी मामो नानो सचपड़ियुनि खां असांजो राग असांजो पंहिंजो घरू राग आहे। ऐं मुंहिंजी सर्वस ऐं 10-15 साल जो हुई मुंहिंजी राग सां रूह लॻो ऐं राग हथु कयो त असां अॼु मुंहिंजी 55 साल जी जमार आहे ऐं ॻायां पियो। इहो ॻोठु मुंहिंजो वेठा आहियूं, इन ॻोठ जो नालो कासबो आहे, छो त बॉर्डर जे कस ते सफ़ा अची वियो, उनजे करे इनजो नालो बि कासबो आहे। ऐं हीअ पाण सां महफ़िल मचाई वेठा आहियूं। इहो मंदरु आहे साईं रामा पीर जो। त हिते काफ़ी दोस्त रब जी रहमत में वसंदो आहे। पोइ ॾाढा माण्हू परे परे खां किथे किथे जा माण्हू, अमीर थोरे ग़रीब, सभु हिते घुमण जे लाइ अचनि था। ऐं उनखे मौसीक़ी ॿुधाईंदो आहियां, हर हिकु माण्हू ख़ुशि थी ऐं महफ़िल ॿुधी वञनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सक़ाफ़त खाते खे घुरिजे त नंगर पार्कर पासे सियाहत खे हथी वठाइण लाइ समूरियुनि सहूलियतुनि जी फ़राहमीअ सां गॾोगॾु लोक रागिन जी पिणु मालिकी करे।